अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ से गड आवां है आयशा आयूब। सबका पहले एक नजर हेडलाइंस थे। वतन ऐं क़ौम जी दिफ़ा लाइ जाननि जो नज़रानो ॾींदड़ शहीदनि खे भेटा पेश करण लाइ सॼे मुल्क अंदर योम दिफ़ा क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। वफ़ाक़ी राजधानी इस्लामाबाद में 31 तोपुनि जी सलामी सां ॾींहं जो आगाज़। सूबाई राजधानियुनि में बि 21 तोपुनि जी सलामी क़ौम तरफ़ां पाक फ़ौज जे गाज़ियुनि ऐं शहीदनि खे भरपूर ख़िराज अक़ीदत। योम दिफ़ा ते मज़ार क़ायद ते गार्ड्स जी तब्दीली वारी पुरवकार तक़रीब। एयर मार्शल कैसर खान जंजुआ जी मज़ार क़ायद ते गुलनि जी चादर चाढ़े फातिहा ख़्वानी। PAF अकेडमी जे किड्स गार्ड्स जा फ़र्ज़ संभाले वरिता। हवाई फ़ौज जे चाकचुस्त दस्ते जी सलामी। नेवल हेडक्वार्टर्स इस्लामाबाद में भी योम दिफ़ा के मौके ते पुरवकार तक़रीब। मुल्क इस्तेहकाम ऐं 6 सेप्टेम्बर जे शहीदनि जी याद लाइ ख़ास दुआ। नेवल चीफ एडमिरल अमजद खान नियाज़ी जे शहीदनि जे वारसनि सां मुलाक़ात। शहीदनि जी याद में गुल रखिया। पाक बहरिया जे दस्ते सलामी ॾिनी। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत में गडियल मुफ़ादन वारे काउंसिल जो इजलास अॼु थींदो। चइनी सूबनि जा वॾा वज़ीर ऐं सूबाई वज़ीर शिरकत कंदा। 18 तरमीम खां पोइ हायर एजुकेशन कमीशन जे मामलनि ते गौर वीचार कयो वेंदो। पाणी विर्छ ऐं सूबनि जे मसला बि एजेंडा जो हिसो। इस्लामाबाद जे एहतसाब अदालत में नूरियाबाद पावर प्लांट रेफरेंस जी ॿुधणी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पेश। हाज़िरी लॻाइण खां पोइ वापसि वञण जी इजाज़त। मुराद अली शाह चयो आहे त सूबे में कोरोना पखेड़ खे रोकण लाइ लॉकडाउन लॻाइण ते सख़्त तनक़ीद खे मुंहुं ॾियणो पियो। हाणे 26% मां घटिजी केसिस जी शरह 6 खां 7% रहिजी वई आहे। मुल्क अंदर कोरोना वायरस विघे वधीक 75 मरीज़नि ज़िंदगी जी जंग हाराए छॾी। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 3613 नवां केस ज़ाहिर। सॼे मुल्क अंदर कोरोना जे 5606 मरीज़नि जी हालत गणती जोगी। NCOC मूजिब केसिस जी शरह 6.32% रही। सिंध जे तालीमी इदारनि में बि अॼु खां वैक्सीन मुहिम जो आगाज़। 9 खां 12 जमायत जे शागिर्दनि खे बि कोरोना जी वैक्सीनेशन कई वेंदी। नबीसर वेझो ॻोठ मजनू चांडियो में नौजवान कुहाड़ियूं हणी क़तल। जवाबदार नवाज़ चांडियो खे बेदर्दी सां क़तल करण बाद फरार। लाश अस्पताल मुंतकिल।